अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाला अब सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध समेत सॼी दुनिया में आशूर जो ॾिहाड़ो मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पियो वञे। इस्लाम जी सरबुलंदीअ लाइ सिर कुर्बान कंदड़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसार साथियुनि खे भेटा पेश करण लाइ कराची, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ास सखर ऐं लाड़कानी डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि। अज़ादारी, ज़ंजीर ज़नी ऐं सीना ज़नी जो सिलसिलो जारी। सबील ऐं नज़र न्यास जो बि एहतमाम कयो वियो। हर पासे या हुसैन जूं सदाऊं। सिक्योरिटी इंतिहाई सख़्त कई वई। केतिरनि ई शहरनि में जुलूसनि वारनि इलाइक़नि में मोबाइल फ़ोन सर्विस मुअत्तल। कराची में 10 मुहर्रमुल हराम जो नश्तर पार्क खां बरामद थियल मरकज़ी मातमी जुलूस मंज़िल ॾांहुं रवां दवां। जुलूस रिवायती रस्तनि खां थींदो। हुसैनिया ईरानिया इमाम बारगाह ते नहर थींदो। एमए जिना रोड सी ब्रीज प्लाज़ा खां टावर ताईं कंटेनर रखी सील कयो वियो। जुलूस जे रस्तनि ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में मोबाइल फ़ोन सर्विस मुअत्तल। मोटरसाइकिल जी ॿियल सवारी ते पाबंदी लागू। सॼी सिंध जी रोहिड़ी में भी करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ अज़ादारी जो सिलसिलो जारी। 500 साला क़दीमी ऐं तारीख़ी 9 ढालनि वारो ताज़ियो हैदर शाह हक़ानी वटां बरामद कयो वेंदो। मातमी जुलूस रिवायती रस्तनि खां थींदो। कब्रिस्तान में नहर कयो वेंदो। ताज़िए खे कुल्हो ॾियण ऐं ज़ियारत करण लाइ हज़ारे अज़ादार रोहिड़ी पहुतल। 10 मुहर्रमुल हराम के सिलसिले में मिठी, शिकारपुर, खानपुर, कशमोर, कंधकोट, करमपुर, बख्शापुर, गुड्डू, घोटकी, मीरपुर माथेलो, खानपुर महर, ओबावड़ो, दादलखारी, रेती, टंडो मोहम्मद खान, उमरकोट, दादू, मेहड़, टंडो बागो, टंडो रहीम खान, सराड़ी, कोट लालू, भिट शाह, सेवण, सिंधड़ी, गाजी ख्वावड़ समेत ॿियनि शहरनि में मजलिसूं बर्पा करण खां पोइ मातमी जुलूस कढिया पिया वञनि। अज़ादारी जो सिलसिलो जारी। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ मीरपुर ख़ास सांगड़, दादू, जामशोरो, ठट्टे, बदीन, मटियारी, नौशर फिरोज, नवाब शाह, खैरपुर, पीर जो ॻोठ, कोडीजी, गंबट, बुलड़ी, शाह करीम, बगण, चंबड़, गुलाब लगारी, संजर चांग, खानवाहन, सरहद, ठरी मीरवा, जाती, भान सईदाबाद, नसीराबाद, फरीदाबाद, खरड़ो, कुनरी, सन, सकरन, शाहपुर चाकर, शाहपुर जहानिया, सोहबतपुर, बुढ़ो कंबराणी, मिठियाणी, दोदापुर, दरिया खान मरी, मीरपुर बठोरो, सगियूं, टंडो, गुलाम अली, पन्नो आकिल, वाही पांदी, मदेजी, शेख भिरकियो, रतोदेरो, न्यू सईदाबाद, सगियूं, टंडो, गुलाम अली, ड्रखण, हिंगोरचा ऐं ॿियनि शहरनि में भी अज़ादारी जो सिलसिलो जारी। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾोहिटे हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि जानिसार साथियुनि जी अज़ीम क़ुर्बानी जी यादि में इस्लामाबाद, रावलपिंडी, लाहौर, कोयटा, पिशावर समेत मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में भी मातमी जुलूस बरामद करण जो सिलसिलो जारी। लाहौर में निसार हवेली, मोची गेट खां बरामद थियल मरकज़ी मातमी जुलूस रिवायती रस्तनि खां थींदो। शाम जो करबला, गामी शाह ते नहर थींदो। सिक्योरिटी सख़्त कई वई। करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ इराक, ईरान, भारत, शाम समेत दुनिया के मुख़्तलिफ़ मुल्कनि में भी मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस कढण जो सिलसिलो जारी आहे। ज़ंजीर ज़नी सां गॾु खंजरनि, गुर्ज़नि ऐं तलवारुनि जो मातम भी कयो पियो वञे। सदर डॉक्टर आरिफ अलवी, वज़ीर आज़म इमरान खान जो आशूर के ॾिहाड़े ते पैगाम। सदर आरिफ अलवी जो चवणु आहे त हज़रत इमाम हुसैन की शहादत मुसलमाननि लाइ दर्स आहे। वज़ीर आज़म इमरान खान जो चवणु आहे त बातिल भले केतिरो बि उरूज ते हुजे, उन जो ज़वाल थियणो आहे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम शहादत क़बूल कई पर कंध न झुकायो।
करबला जो वाक़ियो हक़ ऐं बातिल जो हिकु अहिड़ो मुक़ाबिलो आहे जेको हर दौर में जारी रहियो ऐं रहंदो। हुसैनियत उहा ई आहे त हर दौर जे यज़ीद जो ॼमी मुक़ाबिलो कयो वञे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम सॼी दुनिया जी इंसानियत लाइ शुजाअत जो दर्स आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो आशूर जे ॾिहाड़े ते पैग़ाम। पाकिस्तान जे अफ़गानिस्तान में मुक़रर सफ़ीर मंसूर अहमद ख़ान जी अॻूणे सदर हामिद करज़ई ऐं अॻूणे चीफ एग्ज़ीक्यूटिव डॉक्टर अब्दुल्ला सां मुलाक़ात। अफ़गानिस्तान जी मौजूदा सूरतहाल ऐं जटरादार इस्तेहकाम जे लाइ ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। तालिबान अफ़गानिस्तान इस्लामी इमारात जे क़याम जो ऐलान करे छॾियो। तालिबान तर्जुमान ज़बीउल्लाह मुजाहिद जो चवणु आहे त अफ़गानिस्तान इस्लामी इमारात क़ाइमु करे रहिया आहियूं। सभिनी मुल्कनि सां बहितर सफ़ारती वापारी लाॻापा चाहियूं था। अञा ताईं कंहिं बि मुल्क सां वापार बाबति नाहे ॻाल्हायो। अॻूणे सदर अफ़गान अशरफ गनी रक़म खणी फ़रार थियण वारनि इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त मथसि रक़म खणी अफ़गानिस्तान मां फ़रार थियण जो इल्ज़ाम बेबुनियाद आहे। ऐं पाकिस्तान में कोरोना केसेस जी शरह में हिकु भेरो ॿीहर इज़ाफ़ो। कोरोना वायरस वधीक 74 मरीज़नि खां हयाती खसे वरिती। 4373 नवां केस ज़ाहिर। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जे हकारी केसेस जी शरह 7.86% रही।